शामिल कंदा हलूं सऊदी अरब खां। सिंधी सकाफ़ती ॾियारो सऊदी अरब मदीना मुनव्वरा में हर साल जीअं जोश जज़्बे सां मल्हायो वियो। नुमाइंदा ख़ासि सऊदी अरब इस्माइल खखराणीअ जे रिपोर्ट मुताबिक़ सऊदी अरब मदीना मुनव्वरा में 11 सालनि खां सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हाइण वारे सिलसिले खे जारी रखंदे सिंध मुंहिंजी अम्मा जे उनवान सां सिंधी सकाफ़ती कमेटीअ जे सॾ ते हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। सऊदी अरब जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ सिंधी माण्हुनि तक़रीब में वॾे अंग में शिरकत कई। सिंधी सकाफ़ती कमेटी मदीना मुनव्वरा जे ऑर्गेनाइज़रनि फयाज़ अब्बासी, इस्माइल अबड़ो, आदिल अब्बासी, यूसुफ अबड़ो, जान मोहम्मद बोड़ो, फैसल मक्ती, शाइर मुनीर खोसो, अशफाक मलकाणीअ तक़रीर कंदे चयो त सिंधी सकाफ़ती सॾ ते सिंधियुनि खे हिकु हंधि गॾु ॾिसी ईद जे ख़ुशीअ खां वधीक ख़ुशी महसूस थी रही आहे ऐं संदनि जो चवणु हो त सिंधी सकाफ़त हज़ारी साल पुराणी आहे। सऊदी अरब में रहंदड़ सिंधियुनि महिनत करे पंहिंजो सिंधी हुजण जो सबूत ॾिनो आहे त असीं अमुन परस्त क़ौम आहियूं ऐं हर साल जीअं हिन साल बि सिंधी सकाफ़ती ॾियारो वॾे जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन मौक़े ते सिंधी सकाफ़ती कमेटीअ जे अॻुवाणनि खे सिंधी टोपी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। केक जी रस्म खां पोइ आख़िर में महफ़िल रचाई वई। सिंधी गीतनि जा फनकार सऊदीअ में रहंदड़ नदीम सागर चिंजणी, मीर सारियो ऐं फ़क़ीर सालिह जमालीअ अब्दुल हमीद खखराणीअ जे शाइरीअ में क़ौमी गीत ॻाए पिणु महफ़िल खे झूमाइश